अरे कृतिका, हाँ ॿुधायो। ॾिस मां अॼु वार कटाया हुया न, मुंहिंजी उमिरि 10 साल ॿी नंढी बि लॻे। अगो पोइ मुन्नड़ी लाराए छॾियो त लॻे बाक़ी हटी गया आहियो। भाभी 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 भैया के पतो पइजी वियो अथनि की मां हुनजे जेब मां 5000 कढिया आहिनि। हाणे त मूंखे ॾाढो कुटींदा। हाणे छा थींदो दीदी? तव्हांजो भाउ त ॾाढो अची वेल करे छॾंदो। भाभी पाण हिकु कमु था कयूं, तव्हां चइजो पैसा मूंखे आहिनि ऐं मां चवंदमि पैसा मूंखे आहिनि। पोइ भैया सां थी वेंदा, कंफ्यूज थी वेंदा। पोइ मां तव्हांखे 500 रुपया ॾींदीमांव। अच्छा 500 ॾींदी आहे न? पोइ त मां हिननि खे चवंदसि की पैसा मां ई खया आहिनि। अरे ॿुधो, ही मुंहिंजी जेब मां 50,000 रुपया के कढिया आहिनि? मां खया आहिनि मां। भाभी तव्हां मुंहिंजे भाउ जा पैसा खया था? मुंहिंजो भाउ वीचारो कीअं महिनत करे पैसा कमाए थो। मूंखे पतो मुंहिंजी सदोड़ी भेण कान थी करे सघे, तूं ई आहीं, कोई खाया अथई। मूंखे पतो तूं ई आहीं। हल सोची न 5,000 रोज किथे था वञनि, अॼु पतो पयो किथे था वञनि। हल हाणे ईंदो मज़ो। ओ लुंडा साईं, कुछ भगवान लाइ दी सर तोखे स्वर्ग मिलनो। वहीं तू भी छा याद रखने, मां तोखे दान में पूरो आगरो ॾिनो। आगरो तुंहिंजे पिणे जो आहे? छा स्वर्ग तुंहिंजे पिणे जो आहे? सभिनि खे स्वर्ग में प्लाट पोइ कटी ॾेई। हलो भाॼाई, सभु ख़ैर खुश, आसे पासे ढोर डगा गायूं मयूं सोरा माइट सभु राजी खुशी। केर रेनू में ॻाल्हाई छा? न पासे वारो बि ॻाल्हायां। अरे भाॼाई की त ॾेर आहियां तुंहिंजो त हुनखे बि विसारे छॾियो। सुठो अम्मा बाबा तकड़ा न थिया, ॿ-4 ॾेर ॿिया हुजनि या तूं त बरो ॾींहुं विसारे छॾी आ। नी भागा फोन छो कयो अथई? ज़रूर नौकर लाइ फोन कयो नहीं? बस बिल्लीअ जे ख्वाबनि में चिचड़ा। मां चयो भाॼाई जो हाल चाल पुछा, किथे भाॼाई मोकिलाए त न वई। अॼुकल्ह मां भले न पगड़ियुनि जी चिठी बि नथी अचे। बिरादरी वारा छा चवंदा, हिकु ॾेर उहो बि न आयो अथसि। शर्म कान अथई? भाॼाइनि सां कीअं ॻाल्हाइबो आहे? मुछूं बटे कांगनि जे पेरनि में ॿधी करे उॾाए छॾी सही। तूं पंहिंजे पाण खे ॾिसी ने केतिरो ग़लति थी ॻाल्हाई। अम्मा चई नहीं हुई, इहा खुंबे बूथ वारी घर थी बिटाए। भाउ मुंहिंजो कमाईंदो, मां खाईंदो हुअसि त तूं सड़ंदी हुई है। ओ कंदो भगा, मुंहिंजो मुड़ुसु कमाए, तूं मुछुनि खे खिसकाए करे मानीनि जा सवाद वठी तुंहिंजी मुछुनि खे भाई न ॾेई सघियां। ॾिस राणी, गुस्सो न कर पियो सामा पियो हले। अच्छा हिकु 50,000 रुपए जी ज़रूरत आहे, थोरो मोकिले सर न खाते में। अची वई न असल ॻाल्हि। पिणे हिते सिंध बैंक खोले वियो आहे न। हई बात करे फोन रख। भाभी वटो छोकिरे जी छठी अथव, मिलायोसि। तव्हांजी छोकिरी खे बि मंगल आहे न हल्को, त छोकिरी खे बि छंछरु अथव। धर्मू पान वारो कान आहे, हुनजे छोकिरे जी बि त माई माइटी कराई आहे। उहे धर्मू पान वारो जो कथो घटि लॻाईंदो, चूनो वधीक लॻाईंदो आहे। हुनजे छोकिरे जो मुंहुं त पपीते वांगुरु हुअसि। छोकिरी वारनि त कटियसि पई। मूं चयो भाई पपीतो न छोकिरो अथव। छोकिरे खे न खाइण जो न पीअण जो शौक़ु अथव। घर का दुकान, दुकान का घर। पंहिंजो दुकान अथनि, पंहिंजा घोड़ा गाॾियूं अथनि, सभु कुझु पंहिंजो अथनि। मां त चई छॾियोमांसि छोकिरी चुनी चप्पल ते मिलंदव, ॿियो छोकिरीअ जो भाग। अरे भाऊ हू बि ॼाणनि था छोकिरी मिले किथे थी, तव्हां बि बंदि पेती ॾेई छॾिजाऊं। भाभी मां रिश्ता कराइण जा पैसा न वठंदो आहियां, तव्हांजी त ॼाण ई आहे। बस टोपड़ काका मूंखां ख़ुशि थी करे मुंहिंजे चीच में सोन जी अंगूठी पातऊं ऐं 21,000 जो लिफाफो ॾिनऊं। मां बसि उहो ई ख़ुशि थी वञो आहियां। भाऊ सभिनि खां वॾी ॻाल्हि, छोकिरो इकलौतो, नंढी भेण हिकु पेन खणी पढ़ेसि पई। उहा पंहिंजे घर शादी करे न्याणी विझंदी। हुननि जो त हिकु ई चवणु आहे, असांखे छोकिरी घरेलू खपे, अची रद पक करे। असांखे जाब बाब थोड़ी न कराइणियूं आहिनि। मुंहिंजो कमु त छठी ॾियण जो आहे, बाक़ी तव्हां सभु वञी पतो करो। ॿिया त रजिस्ट्रेशन फीस पहिरीं वठी लाहींदा, पर मां चईंदो आहे पहिरीं कमु थिए पोइ पैसो। भई न्याणी जा कम आहिनि। अरे भाऊ तव्हांजे छोकिरे लाइ घणी छोकिरी जी छठी ॾियां? एतिरो अचार में तेल न हूंदो आहे जेतिरो तव्हांजे छोकिरे जे नक में गोबा पवा आहिनि। रखो, जय झूलेलाल।